जी नाज़रीन, असीं हिन वक़्त मौजूद आहियूं BS फील्ड वटि, जिते सुबुह 3 वॻे जेको आहे त BS फील्ड जे बंद खे जेको आहे त 150 फुट जो घारो लॻो। उन खां पोइ हिन वक़्त जेको घारे जो सूरत हाल आहे 500 खां ॿिए फुट खां वधी वियो आहे। जेके ॻोठ ई आहिनि, उहे ॻोठ जेके आहिनि BS फील्ड में, त उहे ॻोठ जेके हिन वक़्त पाणी जे लपेट में अची चुका आहिनि। ऐं हितां जा जेके माण्हू रहियासी आहिनि, उहे पंहिंजे मदद पाण तहत ट्रैक्टरनि, मोटरसाइकिल, गॾा गाॾनि ऐं चिमची रशकनि ते जेके आहिनि पंहिंजा सामान ॿाहिरि कढी रहिया आहिनि। उन्हनि सां वॾी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो चवणो हो त 3 बजे खां ई BS फील्ड 51 वटि जेको घारो लॻो आहे, इंतिज़ामिया तरफ़ां असांजो को बि सार संभाल न कयो वियो आहे। असां पंहिंजे मदद तहत पाण जेको आहे त पंहिंजो घर जो सामान कढी रहिया आहियूं। हिन वक़्त जेके ॻोठ आहिनि जो तादाद पाणी हेठि ॿुधाइनि पिया त 2000 खां वधीक जेके ॻोठ आहिनि हिन वक़्त पाणी जे लपेट में अची चुका आहिनि। ऐं जेको सारी जो फसल हुयो उहो बि तबाह थी वियो आहे। जेके हिते मच्छी जा फार्म ॿुधाया पिया वञनि, उहे पाणी जा फार्म बि जेके मच्छी जा आहिनि पाणी जे ज़िदे में अची चुका आहिनि। हिते जेके ॻोठ ई आहिनि उहे बि अञा फाथल आहिनि। ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां उन्हनि जो को सार संभाल न कयो वियो आहे। जॾहिं हिन ते ॻोठनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि आला अख़्तरनि खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी जल्द BS फील्ड जो जेको बंदि आहे उनको ॿधियो वञे, जीअं वधीक जेको आहे त इंसानी जानूं असांजे जेके ज़मीन ते फसल पोखियल आहिनि उहे बची सघनि। जी।